खबर शामिल करते हैं झोल से, जहां पर हमारे नुमाइंदे मीर रिहान अली के मुताबिक माह रमजान में झोल शहर में आम शहरियों के लिए अशिया खुर्दनोश बशमुल गोश्त, मुर्गी, मछली, सब्जी और फ्रूट रेट आसमान से बातें करने लगे और तमाम अशिया आम शहरियों के पहुंच से दूर हो गई। इस सिलसिले में शहरियों का कहना है कि इस माह मुकद्दस में अशिया खुर्दनोश का इतना महंगा हो जाना कि वो आम इंसान की पहुंच से दूर हो जाए और मकामी इंतजामिया के इस मसले पर खामोश रहना कि प्राइस कंट्रोल कमेटी शहर भर में नजर तक नहीं आती और दुकानदारों का दुकानों पर कहीं प्राइस लिस्ट अवेजा नहीं है। और शहरियों ने मुतालबा किया कि डीसी सांगड़ और तालका झोल इंतजामिया ऐसे नाजायज मुनाफाखोर दुकानदारों के खिलाफ कार्रवाई करते हुए इनको सजा दी जाए और रमज़ान ऑर्डिनेंस पे अमल करवाया जाए। जी बिल्कुल, जीअं रमज़ान जो पहिरियों रोज़ो शुरू थियो आहे उन में सभु शयूं महांगियूं थी चुकियूं आहिनि। उन में फ्रूट आहे, छांव आहे, गिदरो आहे, उहे सभु महांगा लॻा पिया आहिनि। जेको रमज़ान खां 2-3 ॾींहं पहिरीं जेके सस्ती शइ हुई उहा हींअर हथरादू खोट थी वई आहे। मतिलबु हथरादू इन्हनि महांगाई करे छॾी आहे। उन खे इहो मतिलबु आला अमलदारनि खे इहो घुरिजे त हिते अची ॾिसनि, इन्हनि शयुनि ते कंट्रोल करनि। तव्हां हीअ जेके सब्जियूं आहिनि, ॿिया जेके शहरी आहिनि उन्हनि खां बि तव्हां पुछी सघो था शयूं केतिरियूं महांगियूं आहिनि ऐं रोज़मर्रा जूं शयूं जेके माण्हू इस्तेमालु करण खां कासिर आहिनि। ॿुधण में अचे पियो फ्रूटनि जो रेट चोट चढ़ी वियो आहे, इन जे बारे में छा? बिल्कुलु, तव्हां ॾिसो छांव आहे, केलो आहे ऐं सूफ आहे, इहे सभु मतिलबु महांगा थी चुका आहिनि। लिस्ट में 40 रुपया रेट हले पियो। न लिस्ट खां त उहे त महांगा आहिनि। लिस्ट त हिकिड़ी लॻी पई आहे। असेसमेंट में रहिया आहियूं त रमज़ान शरीफ़ खां हिकिड़ो ॾींहुं अॻे जुमेवारो ॾींहुं हो, उन ॾींहं ते जेको आहे सो गिदरो जेको आहे सो 40 खां 30 रुपया किलो हुयो। अॼु जेको आहे सो गिदरो 80 रुपया किलो आहे। छा ही रमज़ान शरीफ़ जे चंड अचण जे करे राति ई राति गिदरो जेको आहे सो एॾो आसमान ताईं हलियो वियो आहे जो असांखे सम्झ नथी अचे। हिते जेका आम खजी हुई 30 रुपया पाव जेका मिलंदी हुई उहा हींअर 70 रुपया पाव थी वई आहे। ऐं सब्जियुनि जा रेट? सब्जी साईं हींअर 100-200 रुपया जेको आहे सो हले पियो। जेका बि साई सब्जी आहे उहा 200 खां घटि कोन्हे। जेका रमज़ान इंतिज़ामिया ख़ुदि मुलवस आहे साईं, इंतिज़ामिया ख़ुदि मुलवस आहे। ऐं जेकॾहिं तव्हां हुनजो मार्केट रेट में जेको हुनजो शेड्यूल ॾिसो त तव्हांखे उनजो जेको रेट आहे उहो तक़रीबन मिनिमम 50 खां 60 रुपया जो रेट आहे न। उहा ई साॻियो आइटम आहे। तव्हां मार्केट में हलो त तव्हांखे जेको हींअर आहे उहो हथरादू जेको आहे सो हालांकि वॾी ॻाल्हि आहे त हींअर सीज़न आहे। जेकॾहिं छांव आहे उनजो बि सीज़न आहे, जेकॾहिं गिदरो आहे उनजो बि सीज़न आहे ऐं ॿिया जेके बि सब्जियूं आहिनि उन्हनि जो रेट लिस्ट में 40 रुपया लॻो पियो आहे। 30 रुपया साईं, 30 रुपया आहे। हींअर केलो आहे, असांखे हींअर 80 रुपया जेको आहे दर्जन हले पियो।